नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में खबर ॾींदा हलूं त तालके मोरो जे नवां जतोई पुलिस थाणे जे हद ॾीपारजा शहर जा रवासी अरशद अली सूमरो, मसामा सकीना, मसामा राणी, नुसरीन 7 साला फरहान सूमरो ऐं ॿिनि नेशनल प्रेस क्लब जी ऑफिस में एहतजाज मुज़ाहिरो कंदे दाही ते साफ़िन खे ॿुधायो त असांजो मासूम नींगर फरहान सूमरो दुकान तां सामान वठण वञी रहियो हो त रोशन सोलंगी, जानी सोलंगी, दरबान सोलंगी ऐं ॿिनि हिन खां 300 रुपया फुर कया ऐं मज़म्मत हिन जी बांह भञे छॾी। असां सोलंगी बिरादरी जे माण्हुनि खे फुल पैसा वापसि करण जो चयो त हिननि पैसा वापसि करण बजा असांजे घर ते डंडनि सां हमलो करे अरशद सूमरो जी टंग ऐं मसामत राणी जी बांह भञी छॾी आहे। असां सभिनी घर भातियुनि खे डंडा हणी सुॼाए छॾियो आहे ऐं आसानी सां हलिया विया आहिनि। अहिड़ी रिपोर्ट असां नवां जतोई पुलिस थाणे ते कई है। हिननि वसवारनि खां मदद जी अपील कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।